तस्वीर का खबर शामिल कयूं पिया। मुश्ताक गब्बोल जे रिपोर्ट मुताबिक अकबर गोदाम, के गोदाम, सिल्वर गोदाम समेत फोर्ट कासिम जे गोदामन में कम कंदड़ पौरतन जो एहतजाजी मुज़ाहिरे जी अगवानी लालू लिगारी, हाजी बरकत मस्तोई, सदर लिगारी, अब्दुर्रहीम बुर्रो, नवीद सोलंकी जी अगवानी में पौरतन जो ठेकेदारन ऐं गोदाम इंतजामिया तरफा मुनासिब अघ ॾियण खिलाफ सवें पौरतन जो गोदामन साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। पौरतन जो चवणो त जेसीं ताईं मुनासिब अघ न ॾिना वेंदा एहतजाजी धरणो जारी रहंदो। मुल्क में रोज़ाननि जे बुनियाद ते महांगाई वधंदी पई वञे, पेट्रोल समेत आम वाप जूं शयूं ओचितो वधण सबबि असांजा बच्चा फाका कशीअ ते मजबूर थी विया आहिनि। असीं सस्तनि अघनि ते कमु न कंदासीं, असांखे जाइज़ हक़ ॾिना वञनि। उन्हनि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खां मुतालबो कयो त उहे त मिल मालिकनि खिलाफ़ कार्रवाई करे असांजा जाइज़ मुतालबा मंज़ूर कया वञनि, असांजे बचनि खे फाका कशीअ खां बचायो वञे।